असांजो उन केस के उते पंहिंजो हिकिड़ो कयो वियो दोस्त आहिनि असांखे उमेद आहे कोर्ट में इंशाअल्लाह जेका बि कोर्ट में पंहिंजो इंसाफ़ मिलंदो ऐं अल्लाह वटि त इंसाफ़ आहे इन दुनिया में जो इंसाफ़ इंसान खे नथो मिले त मां सम्झां थो हिकिड़ो मासूम जो खून आहे त उनजो अल्लाह ज़रूरु इंसाफ़ कंदो ऐं मां सम्झां थो त उन महिल पुलिस खे बि इहो करणु खपे हा त वारसनि जी मर्ज़ी मुताबिक़ केस दाख़िल थिए हा पोस्टमार्टम थिए हा ऐं पोस्टमार्टम जी रिपोर्ट जे तहत जेका बि शइ थिए हा उहा अञा उहा बहितर ॻाल्हि हुजे हा हाणे बि इंशाअल्लाह असां दोस्तनि सां गॾु आहियूं जेके बि असांजा ॿाहिरि आहिनि बुटा बिरादरी आहे दोस्त आहिनि इंशाअल्लाह कोर्ट जे फोरम ते इंशाअल्लाह पूरी कोशिश कंदासीं त इंसाफ़ मिले ऐं असां दोस्तनि ॿाहिरनि सां गॾु आहियूं इंशाअल्लाह।